मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाईरों, अल्लाह जा शुक्राना जे रब करीम असांखे पंहिंजे पाक नबी जे हुबदारन में, नबी जे बचड़न जे हुबदारन में शामिल फरमायो आ। खुश नसीब आहिन उहे दिलियूं जन दिलियुन में मुहम्मद ऐं आले मुहम्मद जी मोहब्बत हूंदी आ। बख्त वारा आहिन उहे इंसान जन जा सीना पंज तन जी मोहब्बत में, चैन यारन जी मोहब्बत में सरशार हूंदा आहिन। उन्हनि जे लाइ दुनिया जी भी कामयाबी आ, आखिरत जी भी कामरानी आ। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू जल्ल शानहू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। ए मुझा सोना हबीब, ऐलान कर, इत्तला दे पंहिंजी उम्मत के, आगाह कर पंहिंजे कलमे पढ़ण वारन के, ला अस्अलुकुम अलैहि अजरन, तव्हां खां हिन दीन जे एवज़, इस्लाम जे एवज़, तव्हां खे जेको मूं दीन सेखारियो आ, इन जे एवज़ को बि उजूरो, को बि मुआवज़ो, बदलो तलब नथो कयां, इल्लल मवद्दत फिल कुर्बा। हिक ॻाल्हि जो मुतालबो आ त मुंहिंजे अहले कुर्बा सां मोहब्बत, मुंहिंजे बचड़न सां, मुंहिंजे इतरत सां, मुंहिंजे ज़ुर्रियत सां, मुंहिंजे अहले बैत सां मोहब्बत। हजरत अब्दुल्ला बिन अब्बास का रिवायत आ, तफसीर सालबी वारे हजरत इमाम जलालुद्दीन सुयूती तफसीर दुर्रे मंसूर में रिवायत आंदी आ। इब्ने अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी हदीस आ, जने इया कुरान जी आयत नाज़िल थी, सहाबा किराम हुजूर आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में अर्ज गुजारियो त या रसूल अल्लाह, सोना हबीब, मुखे बुधायो त उहे तव्हांजा अहलुल कुर्बा केर आहिन, जन जी मोहब्बत जो अल्लाह कुरान में असां खे हुकुम ॾिनो आ, जन जी मोहब्बत उम्मत जे मथां वाजिब कई वई आ, उहे अहले कुर्बा केर आहिन। मदीने वारे साईं फरमायो, अलीउन व फातिमत व अबनाहुमा अल हसन वल हुसैन। भला सुभान अल्लाह ने चए, सुभान अल्लाह भी दिल खोले चो। साईं फरमायो, मुझे लजपाल नबी फरमायो त जन जी मोहब्बत मुझी उम्मत जे लाए वाजिब कई वई आ, फर्ज कई वई आ, उहे शख्सियतूं मौला अली, शेर जली, हैदर करार, असदुल्लाह गालिब, मौला अली बिन अबी तालिब, इन जी मोहब्बत मुझी उम्मत जे लाइ फर्ज कई वई आ। अली जी कुंवार, नबी जी न्याणी, जन्नत जी मालिकाणी, हसनैन जी अम्मा, जन्नत जी औरतुन जी सरदार, सैयदा तय्यबा ताहिरा फातिमतु ज़हरा। इन जी मोहब्बत, इन जी ताज़ीम, इन जी इज्जत मुझी उम्मत जे मथा फर्ज कई वई आ। वबनाहुमा अल हसन वल हुसैन, हिनन जा ब शहजादा हजरत सैयदना इमाम हसन, सैयदना इमाम हुसैन, इन जी मोहब्बत मुझी उम्मत जे ला वाजिब कई वई। जंहिंजी हिन घराणे सां मोहब्बत आ, पंज तन पाक सां जंहिंजी मोहब्बत आ, नबी जे ज़ुर्रियत इतरत अहले बैत सां जंहिंजी मोहब्बत आ, मदीने वारे साईं फरमायो त उन माण्हू खे रोज़े महशर अल्लाह ताला मूसा गॾु जन्नत में मोकिलियो। अज़ीज़ान मोहतरम, सोने हबीब मदीने वाले साईं एक ॾींहुं मस्जिद नबवी में जलवा गर था। एक पासे ना इमाम हसन हुयो, बे पासे ना सैयदना इमाम हुसैन हुयो। लजपाल नबी जो मुख
मुखड़ो सहाबा जे निगाहुन जे सामो शहजादा हसनैन करीमैन कई हसीन चेहरा सहाबा जे निगाहुन आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेमल सहाबा किराम ते जलवा गर थिया निगाहूं मुश्ताक मुस्तफा जे मुखड़े के तके रहियूं हुयूं मुझे आका फरमायो त बुधी छजो मन अहब्बनी व अहब्ब हाज़ैन व अबाहुमा व उम्महुमा कान मई फी दरजती यौमल क़ियामा जे मोहम्मद करीम सा मोहब्बत रखी मुझे हिन बिन शहजादन सा अबाहुमा व उम्महुमा हिनन के अबे अली सा मोहब्बत रखी हिनन जी अम्मा खातून अतहर सा इज्जत ताज़ीम मोहब्बत रखी साईं फरमायो कान मई फी दरजती क़यामत जे ॾियारे मूंसां गॾु हूंदो मुंहिंजे पाड़े में जो पाड़ो खपे या न खपे सूर जो पाड़ो खपे या न खपे मदीने वाले साईं जो जेकॾहिं पाड़ो खपे त पोइ तोखे पंज तन पाक सां मोहब्बत रखणी सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझे सोने हबीब मदीने वाले साईं जी हदीस हजरत इमाम तबरानी मजम कबीर में रिवायत दिया हजरत अब्दुल्ला बिन अब्बास तो फरमाए आकाए दो जाओ फरमायो अय्युहन नास अला उखबिरुकुम बखैरिन नास जद्दन व जद्दा इंसानो छा तव्हां खे ॿुधायां त दुनिया में उहा कहिड़ी शख्सियत आहे जंहिंजे नाने जहिड़ो कंहिंजो नानो नाहे जंहिंजे नानी जहिड़ी कंहिंजी नानी नाहे व उखबिरुकुम बिखैरिन नास अम्मा व अम्मतिन तव्हां खे ॿुधायां त काइनात में उहा कहिड़ी शख्सियत आहे जंहिंजे चाचे जहिड़ो कंहिंजो चाचो नाहे जंहिंजे पुफी जहिड़ी कंहिंजी पुफी नाहे अला उखबिरुकुम बिखैरिन नास खालन व खाला छा तव्हां खे ॿुधायां उहा ज़ात कहिड़ी आहे जंहिंजे मामे जहिड़ो कंहिंजो मामो नाहे जंहिंजे मासियुनि जहिड़ियूं कंहिंजूं मासियूं न आहिनि अला उखबिरुकुम बिखैरिन नास अबन व उम्मा छा तव्हां खे उहा ज़ात ॿुधायां जंहिंजे अबे जहिड़ो शान में कंहिंजो अबो न आहे जंहिंजी अम्मा जहिड़ी अज़मत वारी कंहिंजी अम्मा जान नाहे पोइ साहबन चयो या रसूल अल्लाह ॿुधायो उहे केर आहिनि हबीबन करीमन फरमायो हुमल हसन वल हुसैन ए भई हसन ऐं हुसैन सुभान अल्लाह हिननि जो नानो मोहम्मद करीम हिननि जी नानी खदीजा बिन्त खुवैलद हिननि जे नाने जहिड़ो कंहिंजो नानो नाहे हिननि जे नानी जहिड़ी कंहिंजी इज़त ऐं अज़मत वारी नानी नाहे व उम्मुहुमा फातिमत बिन्त रसूलिल्लाह हिननि जी जीजल अम्मा मुहम्मद जी न्याणी फातिमत ज़हरा साईं फरमाइनि था त ॿुधी छॾियो व अबूहुमा अली इब्न अबी तालिब हिननि जो अबो
मौला अलिया शान वारोआ साईं फरमाइन था बुधी छड़ियो हिनन जो अबो भी जन्नत में हिनन जी अमड़ भी जन्नत में हिनन जो नानो भी जन्नत में हिनन जी नानी भी जन्नत में हिनन जा मामा मोहम्मद करीम जो शहजादो हजरत कासिम हिनन जो नानो वो भी जन्नत में हिनन जो मामो भी जन्नत में हिनन जो ट्रे मासूं हिने बीबी ज़ैनब बीबी उम्मे कलसूम मोहम्मद जो ट्रे न्याणियों जेके हसन हुसैन जो मासियों ये भी जन्नत में साईं फरमायो त हिनन जो पूरो घरानो जन्नत में वो अगते साईं फरमायो वमन अहब्बहुमा फिल जन्नत जे मुझे हिनन ॾिनी बचड़न सा मोहब्बत रखी वो भी जन्नत में या खुशखबरी या बढ़ रहे वारा तुझे मुझे सुभान अल्लाह जन हसनैन सा मोहब्बत रखी जन नबी जे बचड़न सा प्यार रखियो उहे भी जन्नत में सवाल इहो आ त उहे जेके जन्नत जा मालिक उहे जेके जन्नत जा विरहाइण वारा तक़सीम करण वारा उन्हनि के दुनिया में हेॾियूं तकलीफ़ूं छो पुट ज़हनन में सवाल आ वहाबी सवाल था कन बेअदब सवाल था कन चवन था त तव्हां चओ था अली मुश्किल कुशा अली जन्नत वञण वारो अली माण्हुनि खे पुलसरात उकारण वारो तव्हां चओ था अली मुश्किल कुशा पंहिंजे बच्चन जी मुश्किल न टारी करबला में पंहिंजे बच्चन जी मदद न कयई तव्हां जी कहिड़ी मदद कंदो यो एतराज हले तो अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौर आहे हर सवाल मानू सोशल मीडिया ते छॾनि था एतराज करण वारा इनकार करण वारा अॼु बि बेअदब गुस्ताख हज़ारे आहिनि जेके मुस्तफा जे घराणे जे शान में बकवास करण वारा के असहाबनि जे शान में भौंकण वारा ओ मिठा ओ भाइरो अॼु तव्हांखे इहा ॻाल्हि वाज़े करे छुट्टी करे ॿुधाइण थो चाहियां त करबला जे मैदान में ही तकलीफ़ूं नबी जे बचन खे छो ये आज़माइशूं ये इम्तिहान छाजे लाइ आया इहा ॻाल्हि सम्झण जी साचो सल्लल्लाहु अलैहि या बुधो मुझा दोस्तों तकलीफूं बीमारियों दुख दर्द आजमाइशूं गुनहगार माण्हुनि ते बि ईंदियूं आहिनि नेकोकार माण्हुनि ते बि ईंदियूं आहिनि तकलीफूं नबियनि ते वलियनि ते सिद्दीक़नि ते शहीदनि ते अल्लाह जे बरगुज़ीदा बाननि रब जे नवाज़ियल प्यारनि बाननि ते बि तकलीफूं ईंदियूं आहिनि पर फ़र्क़ु आहे गुनहगार ते तकलीफ़ ईंदी रब उन जा गुनाह मेटे छॾींदो आहे नेकोकार ते तकलीफ़ ईंदी रब उन जा मज़ीद दर्जा वधाईंदो आहे उनके जेको मकाम आहे जेको बातिन में दर्जो आहे विलायत जो दर्जो आहे या जन्नत जो दर्जो आहे या अल्लाह जे कुर्ब जो मकाम आहे वलीअ खे इमाम खे नबीअ खे सिद्दीक़ खे शहीद खे अगर तकलीफ़ ईंदी त रब उन जे दर्जन खे अञा वधाईंदो मकाम अञा ऊंचा कंदो गुनहगार के बदकार के जेकने को बेफरमानी करण वारो आ उन्हें के तकलीफ ईंदी आ रब उन जा गुनाह मेटींदो आ उन्हें जो खताऊं दरगुजर कंदो आ उन्हें जो मदायूं मेटींदो आ
जिए जिए तकलीफ आईंदी, जिए जिए दुख ईंदो, जिए जिए दर्द ईंदो, तीअं तीअं मुंहिंजो रब उन्हें जे गुनाहन के मेटींदो, उन्हें जे खताउन के मेटींदो। फर्क हुई हुआ तकलीफूं हर बाने ते ईंदियूं, नबी वली सिद्दीक़ बि तकलीफुन का आजा न हूंदा आहिनि, पर उन्हनि जूं तकलीफूं उन्हनि जे दर्जन के वधाईंदियूं, उन्हनि जे शान के वधाईंदियूं, उन्हनि जे मर्तबे के आला ऐं बाला कंदियूं। गुनहगारनि जूं तकलीफूं उन्हनि के गुनाहनि खां पाक करे जन्नत जो हक़दार। मुझे सोने हबीब दी हदीस सही मुस्लिम के अंदर हजरत सुहैब रदी अल्लाह तआला अन्हु का रिवायत है, अजबन ले अमरिल मोमिन इन्न अमरहु कुल्लहु मदीने वाले साईं फरमाए त मोमिन जो मामलो अजीब है, मोमिन जो मामलो अजीब है। जेकॾहिं लैस ज़ालिक ले अहदिन इल्ला ले मोमिनिन, इहो मामलो मोमिन का सवा ॿिए कहीं जे लाइ न आहे। साईं फरमाइनि था इन असाबतु सर्रा शकर, जे मोमिन के राहत मिलंदी, फरहत मिलंदी, सुकून मिलंदो, शुक्र कंदो, रब उन के दर्जो ऐं सवाब ॾींदो। पर जे मोमिन के तकलीफ़ मिलंदी, दुख मिलंदो, सब्र कंदो, तब उन के अजर ऐं सवाब मिलंदो। मोमिन के तकलीफ मिले त सब्र कंदो, एवज़ में जन्नत मिलंदी, नेमत मिलंदी, शुक्र कंदो, एवज़ में जन्नत मिलंदी। ॻाल्हि सम्झ में आई हले? तकलीफ आई, सब्र कंदो, जन्नत, नेमत मिली, शुक्र कंदो, जन्नत। हेॾां बि जन्नत, होॾां बि जन्नत। जे न मिलियो त रोज़ो, मिली वियो त ईद, न मिलियो नेमत न मिली, तकलीफ़ मिली, बीमारी मिली, दुख मिलियो, दर्द मिलियो, सब्र कंदो, उन जे एवज़ अल्लाह उन खे जन्नत नसीब कंदो। साईं फरमाइनि था त इहो मामलो सिर्फ़ मोमिन जे लाइ आहे, ॿिए कंहिं जे लाइ न आहे। ध्यान कयो, मदीने वाले साईं हिकिड़ो अजीब मिसाल ॾिनो आहे। मां करबला जो फ़लसफ़ो तव्हांखे सम्झाइणु चाहियां। करबला जा दुख, करबला जा मसाइब, करबला जा दर्द छो आया, इन ॻाल्हि जे लाइ मां तव्हांखे कुझु हदीसूं पढ़ी ॿुधाइणु चाहियां। तवज्जो आहे मूंखे? सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब फरमायो मा यज़ाल अल बलाउ बिल मोमिन वल मोमिनति फी नफ्सिही व वलदिही व मालिही हत्ता यल्क़ल्लाह व मा अलैहि खती। मोमिन पाने के तकलीफूं पियूं मिलंदियूं, कॾहिं जान में, कॾहिं माल में, कॾहिं कारोबार में, कॾहिं जिस्म में बीमारी, कॾहिं बचड़ो बीमार, कॾहिं ज़ाल बीमार, कॾहिं कारोबार में टोटो, कॾहिं फसल में नुक़सान, कॾहिं पाणी नाहे रोंबो कीअं करे, कॾहिं फसल सुकंदो बीठो, कॾहिं वरी ॿोॾ अची वेंदी, फसल लुढ़ी वेंदा। साईं फरमाइनि था त मोमिन जी निशानी अथव त इहे तकलीफ़ूं उन खे पियूं मिलंदियूं, पियूं मा यज़ालुल बला बिल मोमिन, मोमिन हमेशा तकलीफ़ुनि में हूंदो। साईं जन मिसाल ॾिनो आहे त मोमिन पाने जो मिसाल खेतीअ जे कचिड़े गाह वांगुरु। ध्यान आहे? गाह हूंदो आहे न, छटाल जो गाह, लूसण, जीअं पोख में बीहंदो आहे न त हवाऊं पियूं लोॾींदियूं, केॾीमहिल हेॾे केॾीमहिल हेॾे। गाह खे हिकिड़ी जाइ ते करार न हूंदो आहे। मदीने वारे साईं मिसाल ॾिनो आहे त मोमिन बानो बिन गाह वांगुरु लोॾनि में।
कदे जिस्म में बीमारी, कदे बच्चन में तकलीफ, कदे कारोबार में तकलीफ। ये तकलीफूं मोमिन जो मर्द मुनाफिक जो मिसाल सुनू पर जे वण वांगुर आहे। सुनू पर जो वण सिद्धो बीठो हूंदो, न लुडंदो न चुरंदो, न उन्हें के हवालो दे सकंदी। ओचितो वॾो तूफान आयो धूड़ो करे निकिरो। गरीब मिस्कीन पियो थो लोड़े, मिस्कीन पियो थो लोड़े। कदे ज़ाल बीमार, कदे पुट बीमार, कदे कारोबार में तकलीफ। ऐ वॾा टिंग वॾनि पैसनि वारा पेचारनि ते चढ़िया ॿाहूं लोंडीदा हलंदा था। न तप न तओ न बीमारी कहिड़ो न बि ग़रीबनि खे वॾा माण्हू इहे पास कपास वठंदा सम्झो था। ओचितो हार्ट अटैक जो जे काबू कान मरी बीमारी न तप न तओ माण्हू छा कंदा? साईं नमाज़ रोज़नि ते कोन्हे, फलाणो नमाज़ी पियो थो लोड़े, पियो थो चुड़े, हो न उबासी कोन आहे। चवंदा मदीने वारे साईं फरमायो न तप ॾिसे, न तओ न बीमारी ॾिसे, इहे मरी वियो। इहो मुनाफ़िक़त जो मौत आहे। के भी तकलीफों जेमल बीमार थींदो न पासो वराईंदो चवंदो अल्लाह अल्लाह माफ़ कजाए, बीमारी से मौला माफ़ कजाए। हाणे चवंदो यार फलाणे जो कर्ज कोन भरे तो उहो त ॾेई छॾियां, मां त मरी वञा। यार फलाणे पुटड़े के अञा कुछ कोन ॾिनो अथनि, उन खे कुझु ॾियां, उनजो हक़ अदा कयां। कंहिंजो हक़ अदा करणो हूंदो अदा कंदो, वसीयत करणी हूंदी कंदो। कंहिंजो कर्ज हिन ते अदा कंदो, कंहिंजो हिन जो कंहिं कर्ज आहे ॿुधाईंदो बा फलाणो 5 लख मूंखां कर्ज वठी वियो, इहो त लिखी छॾियो, यादि कजो। मथां अॼुकल्ह माण्हुनि में ईमान कोन्हे, जे ॿुधाए न त उहो कर्ज खाई वियो। समझो या न समझो? साईं फरमाइनि था बीमारियूं ॾिसंदो, दर्द ॾिसंदो, दुख ॾिसंदो, इन में तौबा ताइब थींदो, गुनाहनि जी माफ़ी वठंदो, हक़दारनि जा हक़ अदा कंदो। साल असां सॼी उमिरि कुर्ब जो न ॻाल्हायईं, साल जा हक़ न अदा कई। हाणे मौत ॾिसंदो न अखियुनि सां, चवंदो साजन जी मां तूं त हेॾे अच, ओ सरताज जी मां तूं त माफ़ कजांइ, मूंखां का ग़लती थी हुजे। माफ़ी वठण जो मौक़ो मिलंदो, कंहिंसां ज़ुल्म कयईं, ज़्यादती कयईं, बख़्शिश वठण जो मौक़ो मिलंदो। ओ मुंहिंजा प्री प्यारा हबीबन फरमायो आहे त मोमिन बानो मरंदो आहे त दुख दर्द बीमारियूं ॾिसी मरंदो आहे। मुनाफ़िक जो मौत वेठे वेठे साह हीअं निकिरंदो, कंहिंखे ख़बर ई न पई। इहो मुनाफ़िकत जो मौत आहे। मुंहिंजे सोणे हबीब मदीने वारे साईं जी ज़ात हिकिड़े ॾींहुं वञनि पिया, असहाबी गॾु हुजनि, मुस्तफ़ा जा यार गॾु हुजनि। थकिजी पिया आहियो, 3-4 जलसा मां करे आयो आहियां, पर लॻे ईअं थो ॼणो तव्हां कलो का थकल आहियो, पर तव्हांजो वस न आहे। हिकिड़ो मौलवी थो लहे, ॿियो थो चढ़े। पर जेका घड़ी वेहो त गौर सां ॿुधो, कुझु सिखो, कुझु पिरायो। हिकिड़े ॾींहुं मदीने वारा साईं वञनि पिया, असां बि गॾु हुजनि। खिसा जी मौसम हुई, खिसा सम्झो था जंहिंमें वणनि जा पन छणंदा आहिनि। इहा मौसम कहिड़ी तव्हां सॾींदा सिंधी में? वणनि जा पन जंहिंमें छणंदा आहिनि, उहा मौसम हुजे। हुज़ूर जन हिकिड़ो
वण ॾिठो हिकिड़े वण वटि साईं जन बीठा हीअं कयूं जो उन वण जी हिकिड़ी टारी वरितूं जेका झुकियल हुई इनखे हीअं धूणो ॾिनो धूणो जो ॾिनो त हड़ई पन छणी विया टारी गंजी गोड़ी हिकिड़ो बि पन्नो न बचो साहबन के फरमायूं त मूंखे पुछो छो न था त मूं हिनखे छो ॾियो असांजी जुरत जो असां बानी जा ॿार तोखां पुछूं त हीअं छो ॾियो हबीब हाणे तव्हां पाण ॿुधायो त छो लोॾियो साईं फरमायो तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइण थो चाहियां त मोमिन बानो जॾहिं बीमार थींदो आहे तप ईंदो बुखार ईंदो का बीमारी ईंदी त उन खे रब उन बीमारीअ में लोॾींदो उन जा गुनाह इएं छणी वेंदा आहिनि जीअं मुंहिंजे लोॾण सां हिन टारीअ जा पन छणी विया इएं मोमिन बाने जी बीमारी में उन जा गुनाह छणी वेंदा ॾोह ॾिघायूं ख़ताऊं उन बीमारी जे सदके रब बख़्शे माफ़ करे असां वारा माण्हू वरी छा चवंदा लोड़ ई छो पियो चवंदा आहिनि या न ॿुधो मदीने वारे साईं फरमायो जॾहिं तव्हां ॾिसो को बीमार थी पियो आहे त उन बीमार खां पुछण वञो हज़रत मौला अली शेरे जली हैदरे करार सोनो अली तो फरमाए मुझे मौला अली शेरे खुदा फरमायो मदीने वाले साईं जी हदीस मौला अली बयान फरमाई त जेको माण्हू के बीमार खां पुछण थो वञे त 70,000 मलाइक उन जी रहमत ऐं मग़फ़रत जे लाइ दुआ था घुरनि हितों बाड्रे मां हलियो हैदराबाद मरीज़ खां पुछण जे हाणे बाड्रे मां जीअं हलियो मरीज़ खां पुछी वरी जेसी बाड्रे मोटी न ईंदो न तेसी 70,000 मलाइक उन जे रहमत ऐं मग़फ़रत जी दुआ बि सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो साईं फरमाइनि था त जेको मरीज़ खां पुछण थो वञे वो जैसी मोटी अचे तैसी ॼण के जन्नत जे बाग में घुमी रहियो इहो ॼण के जन्नत जे बाग में घुमी रहियो आहे सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो साईं फरमाइनि था त जॾहिं को बीमार थी पवंदो आहे रब उन ॾे पर मलाइक मोकिलींदो आहे सुभान अल्लाह बीमार बिस्तर ते पियो आहे रब पर मलाइक मोकिलींदो आहे त वञी ॾिसो जेको पुछण वारा अथसि इन्हनि खे छा थो जवाबु सुभान अल्लाह पुछण जेके ईंदा आहिनि न इन्हनि खे छा थो चवे मलाइक चे वेहंदा आहिनि घंटो ॿ घंटा पहर ॿ पहर वेहंदा पोइ मरीज़ खां जेके पुछण अचनि था शुक्र आहे जहिड़े हाल में रब आयो अल्हम्दुलिल्लाह रब जो शुक्र आहे मलाइक मोटी चवनि था मौला बीमार हो बिस्तर ते हुयो त बि तुंहिंजा शुक्र पे अदा कयई तुंहिंजे ॾिनल तकलीफ़ ते सब्र कयूं बिस्तर ते सुतो पियो साईं फरमाईंदो ए मलाइको रब तो फरमाए ए मलाइको तव्हां शाहिद थियो इन जे ज़िंदगी जा हड़ई गुनाह बख़्शे छॾियमि हाणे जे इन बीमारी में मौत ॾींदो सांस त बिना पुछा जे जन्नत जे इन बीमारी मां सेहत ॾेई उथारींदो सांस चङो भलो करे उथारींदो सांस त इन खे खून जे बदिले नओं खून रत जे बदिले नओं रत जिस्म जे बदिले नओं जिस्म जेको गुनाहनि खां पाक जिस्म पुट ॻाल्हि सम्झ में आई अॼु दुख तकलीफ़ूं अचनि थियूं माण्हू परेशान थी था वञनि नौजवान परेशान कुराड़ा परेशान मूं ॿुधो आहे बॉर्डर में केतिरनि माण्हुनि ख़ुदकुशी कई आहे तकलीफ़ुनि जे करे बीमारियुनि जे करे दुख ॾोछरनि जे करे
खुदकुशी कया ओ भाइरो खुदकुशी हराम चो खुदकुशी हराम खुदकुशी काफर कंदा आहिनि मोमिन खुदकुशी न कंदा आहिनि मदीने वाले साईं फरमायो जेको खुदकुशी करे पंहिंजो पाण खे पाण थो मारे त इहो हमेशा 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 जहन्नम जी बाहि में सड़ंदो कॾहिं बि दोज़ख खां ॿाहिरि न हिकिड़े दफ़े जंग हले पई जंग मुंहिंजो ध्यानु आहे इस्लाम ऐं कुफ्र जी लड़ाई पई हले हिकिड़ो माण्हू वॾी बहादुरी सां वॾी बहादुरी सां काफ़रनि खे मारे पियो कई काफ़र क़त्ल कई दिलेरी सां लड़ाई पियो करे त हिकिड़े असहाबी चयो या रसूल अल्लाह इहो माण्हू वाह जो दिलेर वाह जो बहादुर आहे वाह जी जिहाद ऐं जंग करे रहियो आहे मदीने वारे साईं फरमायो त इहो दोज़ख में आहे किथे आ दोज़ख में आहे हुजूर जो सहाबी बीठो जंग में आ काफरन सां लड़े थो पियो ऐं जंग जे टाइम में हुजूर ते फरमाइन जहन्नमी आ असहाबी चो त मां ॾकी वियुसि डिॼी वियुसि अल्लाह जे नबीअ जेका ॻाल्हि कई आहे सा इन में ज़रूर को राज़ आहे मां वञी उन माण्हू जो पासो वरितो ॾिसां छा थो करे ॾिठुम लड़ाई पियो करे जंग पियो करे जो काफरन के मारींदे मारींदे पाण जख्मी थी घोड़े का किरियो जख्मी थी ज़मीन ते किरियो हाणे फटके पियो दर्द जे करे जख्मन जे करे सूर जे करे तड़पे पियो वो आखिर हीअं कई जो पंहिंजी तलवार पाण खे हणी पछाड़ी में मुओ पाण के आपघात करे खुदकुशी करे तलवार हणी पाण के मारी ओ उन्हें असहाबी चयो त मुझो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुझो रब सच्चो मुझो मोहम्मद करीम भली असहाबी हुजे जंग करे जिहाद करे निमाजी हुजे गाजी हुजे रसूलुल्लाह जे सोबत में हुजे पर जेको खुदकुशी करे तो मुस्तफा जो फरमान आहे इहो जहन्नम में वेंदो मुसलमानों खुदकुशी हराम आहे खुदकुशी करण वारो हमेशा दोज़ख जो ॿारण बणजण वारो आहे मर्द आहीं त मैदान में पाण मल्हाए मुड़स माण्हू आहीं त पाण मल्हाए दुख ईंदा दर्द ईंदा मुड़स माण्हू हूंदा आहिनि जेके मुंहुं ॾींदा आहिनि इहो बुज़दिल आहे जेको पाण खे मारे इहो भारी आहे इहो बेहिस माण्हू आहे जेको खुदकुशी करे मदीने वारे साईं फरमायो त मोमिन खे जीअं तकलीफ़ ईंदी आहे तीअं रब उन जे दर्जन खे वधाए चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या इन्नल्लाह इज़ा अहब्ब अब्दन व अराद अन युसाफिहु सब्ब अलैहिल बला रब जने के बाने के चाहींदो आ जे बाने के रब प्यारो रखंदो आ उन्हे ते रब दुख ऐं मुश्किलातूं पलटाईंदो आ जीअं ज़ोरदार मींहुं पलटी पवंदो आ ईअं रब पंहिंजे प्यारनि जे मथां दुख पलटाईंदो हदीस जा लफ़्ज़ ॿुधो साईं फरमाइनि था त जेके रब जा प्यारा हूंदा जन ते रब जो राज़ हूंदो आ जन जे मथां अल्लाह जी चाहत हूंदी आ उन्हनि जे मथां जीअं मींहं पलटी पवंदा आहिनि ईअं रब उन्हनि ते दुख पलटाए पोइ उन्हनि ते जॾहिं सब्र कंदा आहिनि त उन वक़्त में रब उन्हनि खे अहिड़ा मक़ाम ॾींदो अहिड़ा दर्जा ॾींदो जेके आबिदनि खे इबादत सां न मिलंदा ज़ाहिदनि खे ज़ुहद सां न मिलंदा निमाज़ियुनि खे हाजियुनि खे ग़ाज़ियुनि खे मुजाहिदनि खे उहे दर्जा न मिलंदा जेके सब्र वारनि खे रब मक़ाम ॾींदो
जेके करबला में आया ना ये मुझे रब जा सब प्यारा ये अल्लाह जा प्यारा हुया नबी जो पाक घराणो हुयो उन्हनि ते जेके आज़माइशुनि जा मींहं पलटी पिया करबला जे मैदान में दुखन जा मींह पलटी पिया गमन जा कूतरन जा आज़माइशुन जा इम्तिहान पलटी पिया हिकड़ो हुसैन वा मैदान करबला में बच्चा शहीद भाई पिया कुर्बान भाणज शहीद ऐं जनाज़ा निगाहुन जे साम्हूं रखिया बुढ़ैया बका आज़माइश आहे यो को इम्तिहान आहे या न मासूम अली असगर गोद में शहादत माणे जवान पुट अली अकबर निगाहुन जे साम्हूं तड़पंदे दम परवाज़ थी वञे जेॾीमहिल मैदान जंग में अली अकबर लड़ाई पियो करे यजीदी लश्कर में ये जो टुटो ये जो उन्हनि जे मथां तलवार वसाई खुदा जो कसम यजीद जा वॾा वॾा पहलवान वॾा वॾा बहादुर अली अकबर जे अॻियां इहे पिया कटजनि जीअं गजर मूरी कट करी दुश्मन बि चए पियो त वाह अली अकबर जी बहादुरी जेॾीमहिल मुंहिंजा दोस्तो ज़ख़्मनि में चूर चूर थी हेठ घोड़े तां किरियो आहे ओॾीमहिल सॾु करे चए थो अदरिकनी या अबता ओ मुंहिंजा बाबा पहुच जाए अली अकबर वञण वारो औलाद वारा पंहिंजे याम ते हथ रखी ॾिसो त हेड़ो इम्तिहान हेड़ी आज़माइश दुनिया में कंहिंजी नथी हूंदी जहिड़ी मुंहिंजे आका हुसैन जी आज़माइश जेॾीमहिल जवान पुट जो आवाज़ कने पियो आहे अदरिकनी या अबता पहुच जाए ओ मुंहिंजा बाबा पहुच जाए हज़रत इमाम हुसैन वञनि था पंहिंजे बच्चे जो सिर मुबारक खणी पंहिंजे गोद में रखनि था अली अकबर निगाहूं खणी पंहिंजे बाबा जे चेहरे ने निहारियो अखियूं अखियुनि में मिलियूं अली अकबर जो दिल परवाज़ थी वियो मुसाफ़िर लिया करे मोकिलाणी प्यासा सैयद न पीताऊं पाणी मुसाफिर हलिया करे मोकिलाणी प्यासा सैयद न पीताऊं पाणी दरार ने तीर ने जो पणियो निशानो हुसैन जे गम में रुनो पाक नानो हुसैन जे हज में कई अकबर पुजाणी प्यासा सैयद न पीताऊं पाणी मुंहिंजा दोस्तो ही एॾी वॾी आज़माइश हुई एॾो वॾो इम्तिहान हुयो जो हुसैन खे दर्जो बि उहो मिलियो जेको शहीदनि में न अॻु कंहिंखे मिलियो न पोइ मिलण वारो मुंहिंजा दोस्तो अल्लाह जो कानून आहे त जंहिंसां रब प्यार कंदो आहे उनखे परखींदो आहे आज़माईंदो आहे पोइ उनजे दर्जनि खे अल्लाह बुलंद कंदो ऐं गुनाहगारनि खे जॾहिं तकलीफ़ूं ॾींदो आहे त उन्हनि जे गुनाहनि खे मेटींदो आहे ख़ताउनि खे मेटींदो आहे उनखे पाक साफ़ बणाए दुनिया तां घबरायो न तकलीफ़ूं अचनि दुख अचनि त पंहिंजे रब जो दर छॾणो न आहे बेसब्री बेशुक्री करणी न आहे जहिड़े हाल में रब रहाए पंहिंजे रब सां राज़ी मुसलमान सदाइण सोलो आहे मोमिन सदाइण सोलो आहे दावा करण सोली आहे पर सच्चो मोमिन उहो आहे जेको दुख अचनि तकलीफ़ूं अचनि पर रब जो दर न छॾे ज़िक्र न छॾे क़ुरान न छॾे थोरी तकलीफ़ थी अचे त 5 ॾींहं नमाज़ कोन थो पढ़े
थोड़ी तकलीफ थी अचे त अधी भेण अल्लाह जा फर्ज छॾे थी ॾे मुंहिंजा भाइरो मुंहिंजूं भेनरूं मोमिन उहो आहे जेको हर हाल में पंहिंजे रब जी ज़ात सां राज़ी रहे छो सल्लल्लाहु अलैहि कया सुनन इब्न माजा में हदीस हजरत अनस बिन मालिक का रिवायत हबीबन करीमन फरमायो इज़मल जज़ा मा इज़मिल बला जेडी वडी परखा ओडो वडो इनाम सुभान अल्लाह मदीने वाले जो फरमाया सुभान अल्लाह जेडी वडी परखा जेडी वडी आजमाइश जेडो वडो दुख ओडो वडो इनाम दुनिया में कंहिंखे बि अहिड़ो न आज़मायो वियो जहिड़ो करबला जे शहीद वरी दर्जो बि उन्हनि खे रब अहिड़ो ई ॾिनो जो काइनात जे अंदरि मुंहिंजे महबूब जे बचन जे दर्जे ते दुनिया रिश्क कंदी पई पर इहो मक़ाम इमाम हुसैन खे जेको मिलियो वरी क़यामत ताईं कंहिंखे मिली न सघियो साईं फरमाइनि था व इन्नल्लाह इज़ा अहब्ब कौमन इब्तलाहुम जरे अल्लाह के मानू के चाहिंदो आ त उन्हें के आजमाइश में विझंदो आ फमन रदिया फलहुर रिदा जेको राजी रहंदो अल्लाह उन्हें सा राजी जेको रब जी तकलीफ ते राजी अल्लाह उन्हें सा राजी वमन सखिता फलहु सुख्त जेको अल्लाह जे दिनल तकलीफ ते अरहो थींदो नाराज थींदो अल्लाह भी उन्हें सा नाराज तकलीफ आई ना रब ते कावड़े बैठो मुखे तकलीफ नहीं मुखे ही आजमाइश मुखे ही तकलीफ बीमारी मुखे कर्ज मुखे एकड़ो मानू पे मुखे चवे चई सिता जू गालियूं सच्चू न पर जेडी नमाज तो पढ़ा उन्हें खीसा खाली वरी नमाज न तो पढ़ा खीसा भरिया पे अब समझो था ना नमाज तो पढ़ा तो खीसा खाली पैसा न भरी कोन वरी नमाज छड्या तो खीसा भरिया पे मुझे ही आई तो मोमिन दी आज़माइश सच्चे कूड़े जी आई तो फर्क है साईं फरमाइन था फमन रदिया फलहु रिज़ा वमन सखिता फलहु सुख्त जेको राजी रहे रब जे तकलीफ ते अल्लाह बुने सा राजी रहे जेको रब ते कावड़ जे थो अल्लाह बुने सा कावड़ जी पोंदो आ बाडरे वारा दुख डाकड़ा ईंदा वो छा कंदो राजी या नाराज जवाब दियो सह पोया खुदकुशी कबी हां घणा व्या घणा वरी अञा मनसूबा वेठा ठाहिनि रुकजी वञ या सोच ज़हन मां कढी छॾ रब जी रज़ा ते राज़ी रहंदे अॼु दुख आ त सुभाणे सुख जा साहब सुभान अल्लाह वदा मुझे सोनो भिटाई तो फरमाए त मांदी नथी उमार हुई तुझो अल्लाह भी आहे ओ मुझी अम्मा ओ मुझी भेण मुड़स न तो ठहे सडेरियाणी झेड़ो थी करे सस सोरे जो झेड़ो आ दिलगीर न थी घबराए न खुदकुशी जी सलाह न कर अल्लाह अज दुख ॾिना आहिनि त सुभाणे सुखन जी रहमत जी हवा मांदी नथी उमार हुई तुझो अल्लाह भी आहे सवन वरन जा दुखड़ा हिक लज़े में लाहे अल्लाह एड़ो ही आहे जो मागर साईंदी मार ओ मुझा प्री प्यारा जेकरे चाही तो अल्लाह राजी थे तो पोतो के रब जो दर मस्जिद जो पंध करणो पवंदो रब जे दर जी हाज़िरी ॾियणी पवंदी ओ मुंहिंजा प्री प्यारा दुख अची वञे दर्द अची वञे बीमारी अची वञे मुंहिंजे सोने हबीब फरमायो आका फरमायो मा असाब रजुलन मिनल मुस्लिमीन नुकबतुन फमा फौकहा हत्ता ज़कर शौक इल्ला लिइहदा खसलतैन मोमिन पाने के नंढी या वडी का भी तकलीफ थी पहुंचे पुट मुझे ध्यान आए ऐसी कहीं जो मच्छर चक्कू पाए कि मिल चक्कू हणे से या
उन्हें के पैर में हलंदे कंटो लगी पवे उनते सब्र तो करे उनते रब जी रज़ा सा राज़ी तो रहे त बिन मां हिकड़ी शे रब ज़रूर थकावट थे कंडो लगे बीमारी थे मथे में सूर पवे बुखार आयो तप तो आयो खणी किरो ना आयो पर उन्हें थे सब्र करे बिन मां हिकड़ी शे जरूर मिलंदस साईं फरमाइन था लियगफिर अल्लाह मिन ज़ुनूब ज़ंबन लम यकुन लियगफिर लहू इल्ला बिमिस्ल ज़ालिका रब या तो उन्हें जा उहे गुनाह बख्शींदो जेके कहीं नेकी सा उहे गुनाह न मेट जी सगन जेके दुख सहण जे करे रब उन्हें जा गुनाह मेटे छडींदो या त वरी रब उन्हें के करामत दींदो इज्जत दींदो दर्जो दींदो मकाम दींदो एड़ो मकाम जेको इन तकलीफ सहण का सवा के इबादत सा हज ज़कात रोज़े नमाज सा वो दर्जो वो मकाम न मिलंदो जेको तकलीफ ते सब्र करण सा मिलंदो या तो उन्हें जा गुनाह मिटींदो या तो उन्हें के इज्जत ऐं करामत ऐं दर्जो वो बुधायो जे तकलीफ अची वई न मिठाई फरमाए तो पिरिया संदे पार जी मिठाई मिठाई कान्हे कड़ाई चखी जे जेठ करे मुझा दोस्तों मुझे नबी जे पाक घराने जो जेको मकाम जेको दर्जो अल्लाह बनायो एड़ो मकाम न के मिलियो आ न मिलणो आ इन जे करे तकलीफूं आज़माइशूं उन्हनि खे ओडियूं वडियूं रब जे तरफ़ जेके चवन था त नबी पंहिंजे बच्चन जी मदद न कई अली पंहिंजे बच्चन जी मदद न कई ये भुलियल हिने इन्हनि जो अकीदो खलीस आ गंदो आ असांजो ईमान आ त अली मुश्किल कुशा पर सवाल आ त उहे मुश्किल समझन हा न हजरत इमाम हुसैन उन्हें के मुश्किल समझे हा त मुश्किल कुशा उन त पंहिंजे रब जे आज़माइश के उन्हें में रज़ा ऐं सब्र ऐं शुक्र पे कयो उनके तो वो मकाम पे मिले जेको अल्लाह जे तरफों सुभान अल्लाह ओ मुझा प्री प्यारा त अकीदो अहले सुन्नत वारो रखो ये अकीदो निस्बत अहले बैत सा उहा रखो जेका अहले सुन्नत जी अकीदे दोस्तों असां सुन्नी कट्टर सुन्नी असां सुन्नी आयूं इंशाअल्लाह सुन्नी जींदासी सुन्नी मरंदा असां के रल विचड़ गाल न थी वणे असां के रल विचड़ गाल न थी वणे चोरन साहब पूरा साधन साहब पूरा मुझे पीयू के गाल दे मुझे पीयू के घट वध गालाए मां सही न सकंदुस ऐं मुझे नबी जे यारन के जेको गालाए जवाब दो ना चुप चुप करे गायो मुझे नबी जे यारन के मुझे मुस्तफा जे सोरे अबू बकर के हजरत उमर के जेको घट वध गालाए असां जो सा सुने ना है बड़ो हद मथे करे जे कने तवा के कुल्ला में ली आयो हर के सा सुने दिया गाल तब मुझो हिने स्टेज ते जो आखिरी तकरीर हरी मां हिने स्टेज ते नहीं कुछ असां जो जी सना बयान कन और सोने उम्र दे शान के गाय ने तस्लीम कन बाकी जेके नबी के यार के घट पर गालावे असां सा भाकर पाए भी हूं असां के या गाल पसंद ना है छा तो तवा जो छा सही है बिल्कुल सही है छोरा चुप दी आयो मुझा दोस्तों असां के नबी जे यारन सा भी मोहब्बत आ नबी जे अहल बैतन सा भी प्यार इंशाअल्लाह इन अकीदे ते रहंदासी इन अकीदे ते मरंदासी मां सुन्नी आया मुझो सुन्नत सा बस मुझो इश्क है
मुझो बेड़ो मुझो बेड़ो मुझो बेड़ो चो मां सुन्नी आया तो है जलसो थी न दरगाह शरीफ जो त हिते सभिनी अॻ में अची वेंदा आशिक़ रसूल वरी होॾे वेंदई त कारी कमीसड़ी पाए कारा कपड़ा पा महरम जे महीने में ना कारा कपड़ा पा इमाम ज़िंदा आहे इहो पिट को जाइज़ नाहे इमाम ज़िंदा आहे इहो मातम जाइज़ नाहे ना दर दर दुल बजा ना दर दर दुल बजा महरम जे महीने में असहाब नबी जा प्यारा हर हाथी हिदायत वारा असहाब नबी जा प्यारा हर हाथी हिदायत वारा तू तन के की न गला चुप न हुजे तू तन के की न गला महरम जे महीने में तो सुन्नत कान सुञाती तो भंग संदिल आलाती तो सुन्नत कान सुञाती तो भंग संदिल आलाती छद पिटका ऐं कुटका छद पिटका ऐं कुटका महरम जे महीने में इमाम ज़िंदा आहे मुंहिंजा दोस्तो चोरनि सां बि पूरा साधन सां बि पूरा हेॾे बि पूरा होॾे बि पूरा इहा ॻाल्हि असांखे पसंदि जेकॾहिं इहा ॻाल्हि तव्हांखे पसंदि आहे त पोइ मां ईंदोसांव न त हीउ मुंहिंजो आख़िरी जलसो आहे वरी मूंखे तव्हांजे चंदे जी नज़राने जी का ज़रूरत न आहे मुंहिंजे रब मूंखे गंज ॾेई छॾिया आहे मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं तव्हां सच्चा आशिक़ अहले बैत आहियो पंज तन जा हुबदार आहियो त मस्जिद खे आबाद कयो अल मस्जिद बैत कुल मोमिन तक़ीयन मस्जिद हर मोमिन मुत्तकी जो घर मस्जिद फरमायो त अल मोमिन फिल मस्जिद का समक फिल बहर मोमिन मस्जिद में ईंदो आहे न ईअं राहत मिलंदसि जीअं मच्छी दरिया मुनाफिक फिल मस्जिद कतैर फिल कफस मुनाफिक मस्जिद में ईंदो बेकरारी आंद मांद लॻंदसि ये पखी पिंजरे में करार ईंदो पखी के पिंजरे में सुख ईंदो ये पखी पिंजरे में बेकरार हूंदो आहे मुनाफिक मस्जिद में ईअं बेकरार हूंदो आहे पर मोमिन मस्जिद में अचे ईअं राहत मिलंदसि जीअं मच्छी दरिया साईं फरमाइनि था जन्नबू मसाजिदकुम मिन मजानीनिकुम व सिबयानिकुम पंहिंजे मस्जिदुनि खे ॿिनि टोलनि खां बचायो पंहिंजे मस्जिदुनि खे ॿिनि टोलनि खां बचायो हिकिड़ो चरियनि खां ॿियो नंढड़नि ॿारनि खां मस्जिद में चरियनि खे न छॾियो चरिये खे ख़बर ई न आहे पोइ वञनि पिया शादीअ ते चरिया सां वञूं था शादी घर की पाण तो की बात आ नहीं पिंजरे मतलब सच्ची थी किचन को जरूर याद लिया साईं फरमाता चरिए बिल्कुल ना है मस्जिद की बेहुरमती कंदो मस्जिद के सिफुल की बेहुरमती कंदो पंहिंजे मस्जिदुनि खे चरियनि खां बचायो नंढड़नि ॿारनि खां बि मस्जिदुनि खे बचायो नंढड़ा ॿार उन्हनि खे ख़बर न आहे पेशाब कंदा पायखानो कंदा मस्जिद जे एतिराम जी उन्हनि खे ख़बर न आहे साईं फरमाइनि था मस्जिद जी
अल्लाह उन्हें जे रिस्क के वधाए चुनी मुस्को न से मुस्को हां दया मुस्को बुधाया जे कर्ज थव न रिस्क में तंगी थव न मस्जिद के रोज बुहार सुभान अल्लाह मस्जिद के बुहार जो जे कर्ज न लहे त मां भरे नहीं बरनाता जन्नत के अखर वाले सोन हुरन दा घोट नथी दो साबन को ऐसा सिकोंदा की हथी आती साईं फरमा महर अदा कयो असाबन को या रसूल अल्लाह महर केड़ो आ जन्नत के हुरन जो महर चाहे हबीब फरमा मस्जिद की सफाई ये जन्नत के हुरन जो महर मस्जिद के बुहारी करो मस्जिद की सफाई करो ये जन्नत के हुरन जो महर मदीना मुनव्वरा में एक औरत हुई हकीकत कारी नस्ल की शिजर असाब यानी रोज के मस्जिद के बुहारी मदीने वाला साईं आया तो मस्जिद के बुहारी बनल न हुजे साईं जन फरमाता जो मस्जिद के बुहारी मारे अर्ज की या रसूल अल्लाह वो माई हमने महजन के मस्जिद के बुहारी दी हुई ना वो रात गुजारे पर दोनों गुजारे नहीं जो हां या रसूल अल्लाह गुजारे वे रात को बगड़ो असा जनाजो पड़ी दफनाए छे पर दोनों के छोने इकरार मिलो मां जे ते जनाजो नमाज पढ़ान अल्लाह ने जे कब्र के रोशन करे शरीक थिया त ताजो कब्रों अल्लाह ताला मुनव्वर करे छड़ी दो ताजे कब्रों के रब जन्नत जो बाग पर हाने या माई गुजारे भाई हलो ने जे कब्र ते हलो तमाम जे कब्र ते हली दुआ करो जिनमर हुजूर कब्र ते आया फरमाया तो सिफू लगाओ साहब ने फरमाया सिफू लगाओ या रसूल अल्लाह इन जो जनाज़ो तसा पढ़ी छडियो आ साईं फरमाया तो जनाज़ो मां पढ़ंदो सा मदीने वालो खुद शरीयत जो मालिक है जी करे थी शरीयत सिफू लगी वियो साईं जनू ने जी कब्र ते जनाजे जी नमाज अदा कराई जनाजे जी नमाज पढ़ी ऐ पो सद कयो ए उम्मे मैं जन सुभान अल्लाह कब्र वाले के सद सुभान अल्लाह साहबन पूछो या रसूल अल्लाह तो मरी वई या कुछ थी जा सुभान अल्लाह या तो मरी वई या कुछ थी जा साईं फरमायो तो तवा का वधी गया बुधे नचे सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो तवा का वधी गया या बुधे थी एक कब्र में जो दफन थी ना ये बुधन था जेको जे अख हुजे न दिसण वाली ते हे जेको पोया कब्रिस्तान है न ये मुकाम वारा भी जेके मोमिन ने मजलिस में शरीक थींदा मोमिन बाना उन जा रूह इन मजलिस में दई मोहरम जे जलसे में मोमिन कब्रिस्तान वाला भी शरीक थींदा सुभान अल्लाह साईं फरमाया तहां का वधी के बुधे थी वो औरत जो आवाज आयो या रसूल अल्लाह कब्र में फल्ले का फल्लो अमल मुंह ॾिठो मस्जिद जी सफाई केड़ो अमल भलो आ मस्जिद जी सफाई साईं फरमाया मस्जिद में हिकड़ी बत्ती बारे ना हिकड़ी बत्ती रोशन करे 70,000 नेकिन जो सवाब मुझे दफ्तर में मस्जिद के आबाद कयो रब जे दीन सा नबी जे सुन्नत सा कुरान सा दिल लायो शरीयत ते अमल कयो मुस्तफा जा सच्चा आशिक बनजी वणो तवा जी दुनिया बि आबाद ताजी आखिरत बि आबाद है नंगर जे लाए चंदो कर घुरन था उन्हनि के चंदे में मदद कजो अल्लाह ताजे रिस्क में बरकत विझंदो नेकी जे कम में तावनु अलल बिर व तकवा मदीने वाले साईं फरमाते नेकी जे कमन में हिक ॿिए जा मदद करो सुभान अल्लाह नेकी जे कम में मदद कंदो अल्लाह ताजी मदद कंदो रब करीम अल्लाह सभिनी के अमल की तौफीक नसीब फरमाए जो मुरादू पूरी कर कर्ज वारन जा कर्ज ला
बीमारन के शिफा नसीब कर, दर्दमंदन जा दर्द दूर कर, साइलन जा सवाल पूरा कर, मुश्किल ज़दन जो मुश्किलात आसान कर। ए मुझा मौला हिन महफिल में जेब तुझा बाना ईमानियों हाजिर थिया, सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल कर। करबला जे शहीदन जे सदके असांजा हथड़ा खाली न मोटा। मुझा करीम रब जेके भी मुश्किल में हैं उन्हनि जूं मुश्किलातूं आसान कर। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके असां ते राज़ी थी। मुझा मौला करबला जे शहीदन जे सदके हुजूर जी सारी उम्मत ते राज़ी थी। महबूब जा उम्मती जिते भी तंगी ऐं तकलीफ़ में उन्हनि जूं तकलीफ़ूं दूर फरमा। सोने नबी जे सदके मुझा करीम रब असांजे वतन पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। या अल्लाह साईं कंबर वारन के सेहत ऐं तंदुरुस्ती नसीब कर। मुझा मौला अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। वापस आ ये मुझा मौला मुश्किल हल कर। बच्चों गुम थी वियो आहे, उनजो बच्चो ख़ैर सलामती सां वापस आ। मालिक करीम तू पंहिंजो करम कर, पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी। जेकी भी दिल में उम्मीदूं खणी आया आहिनि सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं कर। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन।